मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 18 हिस्सो पहिरियों ऑप्टिकल ब्लोरनि जो इस्तेमालु यूज़िस ऑफ कॉन्वेक्स लेंसिस। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में वलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे ऑप्टिकल ब्लोरनि जो इस्तेमालु यानी यूज़िस ऑफ कॉन्वेक्स लेंसिस। तो प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं जंहिंखे असां लर्निंग ऑब्जेक्टिव्स चवंदा आहियूं। पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लोरिंग वेरियस एप्लीकेशंस ऑफ कॉन्वेक्स लेंसिस इन डेली लाइफ एंड टेक्नोलॉजी। चवे थो त ऑप्टिकल लेंस जे मुख़्तलिफ़ इस्तेमालनि खे रोज़ानी ज़िंदगी ऐं टेक्नोलॉजीअ में ॻोल्हणु। ॿी पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग हाउ कॉन्वेक्स लेंसिस are used in microscopes, telescopes, cameras and eyeglasses। यानी उहो सम्झणु त ऑप्टिकल लेंस कीअं ख़ूदबीननि, दूरबीननि, कैमराउनि ऐं चश्मनि में इस्तेमालु थियनि था। हीअ असां छो था पढ़ूं? Why we study this? हिन जे लाइ चवे थो we study convex lenses for their light focusing properties. They are used in eyeglasses for correcting farsightedness and in optical tools such as cameras, magnifiers, telescopes and laser technology। चवे थो त असीं ऑप्टिकल ब्लोरनि जो मुतालियो उन्हनि जी रोशनीअ जे फोकस करण वारनि ख़ासियतनि जे करे कंदा आहियूं। उहे वेझे वारी नज़र जी दुरुस्तगीअ लाइ चश्मनि में बसरी औज़ारनि जहिड़ोक कैमराउनि, शयुनि खे वॾो कंदड़ शीशनि, दूरबीननि ऐं लेज़र टेक्नोलॉजियुनि में इस्तेमालु थींदा आहिनि। प्यारा वारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हलूं था, पर जेकॾहिं असां कॉन्वेक्स लेंस जे यूज़ेस जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त उन जा काफ़ी सारा यूज़ेज आहिनि, पर हिते जेके असांजी किताब में ॾिनल आहिनि असां उन्हनि खे वन बाय वन डिस्कस कंदासीं। हिन लेक्चर में असां हिन जो हिकु इस्तेमालु पढ़ंदासीं, उहो आहे मैग्नीफाइंग ग्लास, यानी अहिड़ो शीशो, अहिड़ो लेंस जेको कंहिं जिस्म खे वॾो करे ॾेखारे। तो प्यारा ॿारो, छा तव्हां कंहिं वॉच मेकर्स खे ॾिठो आहे त उहे जॾहिं वॉच ठाहींदा आहिनि त उन्हनि जे हथ में हिकिड़े क़िस्म जो हीअं लेंस हूंदो आहे, मैग्नीफाइंग ग्लास हूंदो आहे जेको उन घड़ीअ खे ठाहिण वक़्तु इस्तेमालु कंदा आहिनि। या उन खां बाद में तव्हां कंहिं सोनारनि खे ॾिठो आहे जेके ज्वेलरी मेकर्स हूंदा आहिनि, पोइ उन्हनि खे तव्हां ॾिठो आहे त जॾहिं उहे ठाहींदा आहिनि ज्वेलरी या उनखे का डिज़ाइन ॾींदा आहिनि त उहे जेको आहे त नेकेड आई सां उनखे डिज़ाइन न ॾींदा आहिनि, उहे डिज़ाइन ॾियण वक़्तु ही मैग्नीफाइंग ग्लास जेको आहे इस्तेमालु कंदा आहिनि। या तव्हां कॾहिं इन ग्लास खे ॾिठो आहे या उनखे टच कयो आहे त उनजो सरफेस जेको आहे उहो कीअं हूंदो आहे, छा उनजो सरफेस कर्व हूंदो आहे या प्लेन हूंदो आहे। हीउ जेको इंस्ट्रूमेंट यूज़ कयो वञे थो प्यारा ॿारो, इहो आहे असांजो मैग्नीफाइंग ग्लास। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं असां मैग्नीफाइंग ग्लास जी डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन में चवे थो अ मैग्नीफाइंग ग्लास इज़ अ कॉन्वेक्स लेंस दैट इज़ यूज्ड टू प्रोड्यूस अ मैग्नीफाइड इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट। यानी मैग्नीफाइंग ग्लास हिकु ऑप्टिकल ब्लोर आहे जेको कंहिं बि शइ जो अक्स वॾो करे ॾेखारण लाइ इस्तेमालु थींदो आहे। यानी का बि शइ जेकॾहिं नंढी आहे, असां नेकेड आई सां, असां खुलियल अखि सां उनखे सही तरीक़े सां नथा ॾिसी सघूं या नथा पढ़ी सघूं, त उन जे लाइ असां मैग्नीफाइंग ग्लास जेको आहे इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं उहा शइ असांखे वॾी नज़र अचे। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां मैग्नीफाइंग ग्लास जे वर्क जी ॻाल्हि कयूं त उहो कीअं थो कमु करे, त इन जे लाइ असां हिन डायग्राम खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। जीअं त मैग्नीफाइंग ग्लास में असांजो कॉन्वेक्स लेंस इस्तेमालु थियल हूंदो आहे। इहो कमु कीअं कंदो आहे, इन जे लाइ तव्हांजे तवजह जी थोरी ज़रूरत आहे त जीअं असां हिन इमेज खे सम्झी करे हिन जे वर्क खे सम्झण जी कोशिशि कयूं। मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो, ही असां वटि हिकिड़ो लेंस आहे ऐं ही उन लेंस जो जेको आहे फोकस आहे। ठीकु आहे, हाणे ऑब्जेक्ट जेको हूंदो आहे उहो असां फोकस ऐं लेंस जे
दरमियान में रखंदा आहियूं या विच में रखंदा आहियूं। उन खां पोइ असां ॿ जेको आहे त रे कढंदासीं, हिकिड़ी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस वाई जेका हिन लेंस सां टकराइजण खां बाद में जेको आहे त ॿिए पासे खां फोकस खां गुज़रंदी। उन खां बाद में हीअ ॿी हिकिड़ी असां रे ड्रा कईसीं जेका ऑप्टिकल सेंटर खां गुज़रे थी ऐं उहा ईअं स्ट्रेट लाइन में मूव थी वेंदी। पर ही ॿ जेके रेज़ आहिनि प्यारा ॿारो, इहे रिफ्लेक्ट थियण खां बाद में अॻिते किथे बि न मिलंदियूं। जेतिरो परे वेंदियूं वेंदियूं ओतिरो जेको आहे त इन ॿिन्ही जे विच में डिस्टेंस वधंदो वेंदो। पोइ असां छा कंदा आहियूं, असां जेको आहे त इन्हनि जे बैकवर्ड जेको आहे त असां ॿ लाइन ड्रा कंदासीं कि हिननि रिफ्लेक्टेड रे जे जेको आहे त सिधो हुनजे साम्हूं। पोइ जिते उहे ॿई रेज़ पाण में मिलंदियूं उते असांजी इमेज ठहंदी आहे। ठीकु आहे। हाणे असां जेकॾहिं हिन मैग्नीफाइंग ग्लास जे तरफ़ अचूं त मैग्नीफाइंग ग्लास में छा थो थिए प्यारा ॿारो, त जॾहिं असां ही मैग्नीफाइंग ग्लास कंहिं ऑब्जेक्ट जे वेझो खणी था वञूं उनखे वॾो ॾिसण जे लाइ, त उहो जेको ऑब्जेक्ट आहे उहो हिन मैग्नीफाइंग ग्लास ऐं इन मैग्नीफाइंग ग्लास जे फोकस जे विच ते थो अचे। माना हिन जो शेप, हिन जी कंस्ट्रक्शन अहिड़े तरीक़े सां थियल हूंदी आहे जो जॾहिं बि असां हिन मैग्नीफाइंग ग्लास खे कंहिं बि ऑब्जेक्ट जे मथां रखंदासीं, ठीकु आहे, उनखे वॾो ॾिसण जे लाइ, त उहो जेको ऑब्जेक्ट आहे उहो हिन लेंस ऐं फोकस जे विच ते ईंदो ऐं उन खां बाद में उहो ऑब्जेक्ट असांखे जेको आहे त लार्ज या वॾो ॾिसण में ईंदो। उनजो इंटरनल प्रोसेस जेको आहे उहो ही आहे। हिन तरीक़े जे तहत जेको आहे असांखे उहो ऑब्जेक्ट जेको आहे हिन मैग्नीफाइंग ग्लास में जेको आहे त वॾो नज़र ईंदो आहे। ऐं उन खां बाद में सभु कुझु जेको आहे इहो इन जे फोकल लेंथ ते डिपेंड करे थो त उन लेंस जी फोकल लेंथ केतिरी आहे। हाणे जेकॾहिं फोकल लेंथ वॾी हूंदी त ऑब्जेक्ट आसानीअ सां जेको आहे त उनजे विच ते अची सघे थो, यानी लेंस ऐं फोकल लेंथ जे विच ते ऑब्जेक्ट असांजो अची सघे थो। अगरि जेकॾहिं उनजी फोकल लेंथ नंढी आहे, घटि आहे, त पोइ असांखे उहो जेको मैग्नीफाइंग ग्लास आहे उहो अञा वधीक वेझो रखिणो पवंदो ऑब्जेक्ट जे, त जीअं ऑब्जेक्ट असांजो फोकल लेंथ ऐं फोकल पॉइंट ऐं लेंस जे विच ते अचे। हाणे हिन जे कम जी जेकॾहिं असां स्टेटमेंट लिखूं प्यारा ॿारो, त कहिड़े नमूने सां लिखंदासीं, त इन जे लाइ चवे थो द कॉन्वेक्स लेंस बेंड्स लाइट रेज टू कन्वर्ज एट अ फोकल पॉइंट। यानी ही जेको असांजो कॉन्वेक्स लेंस आहे इहो छा कंदो आहे, इहो लाइट खे बेंड कंदो आहे, लाइट खे जेको आहे त फोकस कराईंदो आहे कंहिं हिकु पॉइंट ते। चए थो मेकिंग ऑब्जेक्ट्स अपियर लार्ज व्हेन व्यूड थ्रू इट। जॾहिं असां उनखे ॾिसंदासीं त हू असांखे जेको आहे त वॾो नज़र ईंदो। ठीकु आहे। पर उहो असांजो उहो जेको ऑब्जेक्ट असांखे वॾो नज़र अचे थो उहो हक़ीक़त में हिकिड़ी ख़्याली इमेज आहे। ठीकु आहे। हक़ीक़त में उहो ऑब्जेक्ट असांजो नंढो आहे, पर सिर्फ़ु उहो जेको ग्लास आहे, उहो जेको असां वटि लेंस आहे, उहो उनखे वॾो करे असांखे ॾेखारे थो। उन खां बाद में चवे थो त इट इज़ द मोस्ट इफेक्टिव वेन हेल्ड एट द करेक्ट डिस्टेंस फ्रॉम द ऑब्जेक्ट। चवे थो त सभ खां ज़रूरी जेका शइ आहे उहा इहा आहे त असांजो जेको ऑब्जेक्ट आहे उहो करेक्ट डिस्टेंस ते हुजे। माना ईअं न आहे त उहो फोकल पॉइंट खां परे हुजे। अगरि फोकल पॉइंट खां परे हूंदो त असांखे उहो जेको ऑब्जेक्ट आहे या त उहो धुंधलो नज़र ईंदो मैग्नीफाइंग ग्लास में, या असांखे उहो नज़र ई न ईंदो। ठीकु आहे। इन जे लाइ इहो ज़रूरी आहे त हीउ जेको ऑब्जेक्ट आहे उहो असांजो करेक्ट डिस्टेंस ते हुजे, विच डिपेंड्स ऑन द फोकल लेंथ ऑफ द लेंस। जीअं मां तव्हांखे अॻ में ॿुधायो आहे त इहो डिपेंड कंदे थो करे ऑब्जेक्ट जी फोकल लेंथ ते। त फोकल लेंथ वॾी हूंदी त ऑब्जेक्ट जेको आहे आसानीअ सां उन फोकस ऐं लेंस जे विच ते अची वेंदो। अगरि जेकॾहिं फोकल लेंथ नंढी हूंदी त असांखे जेको आहे त मैग्नीफाइंग ग्लास उन ऑब्जेक्ट जे वेझो करणो पवंदो, त जीअं माना उहो ऑब्जेक्ट असांजो फोकस ऐं उन लेंस जे विच ते अचे। उन खां बाद में हींअर असीं हलूं था उनजे कॉमन यूज़िस ते, यानी उन जा आम ज़िंदगी में इस्तेमाल कहिड़ा आहिनि। तो हिन पॉइंट में चवे थो रीडिंग द फाइन प्रिंट इन बुक्स लेबल्स एंड डॉक्यूमेंट्स। चवे थो त किताबनि, लेबल्स या दस्तावेज़नि ते नंढी लिखाई पढ़ण जे लाइ, यानी जेकॾहिं कंहिं बि दस्तावेज़ ते या कोई बि किताब आहे या को लेबल आहे, अगरि उन ते नंढा अखर लिखियल आहिनि ऐं उहे असांखे जेको आहे त खुलियल अख सां सम्झ में नथा अचनि, पढ़ण में नथा अचनि, त असां छा कंदासीं, मैग्नीफाइंग ग्लास जी मदद वठी करे असां उन्हनि नंढनि अखरनि खे पढ़ी सघूं था। उन खां बाद में इंस्पेक्टिंग स्मॉल ऑब्जेक्ट्स सच एज ज्वेलरी, स्टैम्प्स एंड इंसेक्ट्स, यानी ज़ेवर, टपाल जे टिकलिन या नंढियुनि शयुनि जो जाइज़ो वठण लाइ।
हाणे मिसाल जे तौर ते जीअं मां तव्हांखे प्यारा ॿार सम्झाया आयुसि त जेके असांजा ज्वेलरी मेकर हूंदा आहिनि, जेके असांजा सोनारा हूंदा आहिनि, पोइ अगरि जेकॾहिं उहे कंहिं बि सोन ते का डिज़ाइन ठाहींदा आहिनि या का ज्वेलरी ठाहींदा आहिनि त उहे जेको आहे त खुलियल अख सां उहा डिज़ाइन न ठाहे सघंदा आहिनि उन सोन ते। पोइ उहे छा कंदा आहिनि, उहो मैग्नीफाइंग ग्लास जेको आहे त यूज़ कंदा आहिनि। या उन खां बाद में जेके टपाल घर में जेके टिकलियूं हूंदियूं आहिनि, उहे टिकलियुनि खे ॾिसण जे लाइ त उहे जेको आहे त असुलियनि या नकुलियनि या उन्हनि खे कहिड़ी जॻह ते प्लेस करिणो आहे, छो त टिकलियुनि जी साइज़ बि का नंढी वॾी हूंदी आहे। पोइ अहिड़े नमूने सां उन्हनि खे बि ॾिसण जे लाइ जेको आहे मैग्नीफाइंग ग्लास यूज़ कयो वेंदो आहे। या उन खां बाद में कंहिं नंढनि जीतनि खे ॾिसण जे लाइ बि मैग्नीफाइंग ग्लास जो सहारो वरितो वेंदो आहे। उन खां बाद में थर्ड पॉइंट ते चवे थो, इन फॉरेंसिक साइंस फॉर एग्ज़ामिनिंग फिंगरप्रिंट्स और टाइनी एविडेंस। चवे थो त फॉरेंसिक साइंस में आङुरियुनि जा निशान ऐं नंढा सबूत ॾिसण जे लाइ बि मैग्नीफाइंग ग्लास खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते कंहिं जेको आहे त विक्टिम जूं फिंगरप्रिंट्स आहिनि, उन फिंगरप्रिंट्स खे एनालाइज़ करण जे लाइ या उन जे आङुरियुनि जा निशान ॾिसण जे लाइ या उन्हनि खां पोइ उन जा कुझु नंढा नंढा सबूत कलेक्ट करण जे लाइ जेको आहे मैग्नीफाइंग ग्लास खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां बाद में लास्ट पॉइंट में चवे थो, इज़ अ सिंपल ऑप्टिकल टूल इन फिज़िक्स एंड बायोलॉजी। चवे थो त फिज़िक्स ऐं हयातियात जे इल्म में हिकु सादे ऑप्टिकल औज़ार तौर बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे बायोलॉजी जी असां ॻाल्हि कयूं त उहो असांजो माइक्रोस्कोप में बि जेको आहे त इस्तेमालु थींदो आहे। सो प्यारा वारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।